मुझा दोस्त सच साई बटा का उम्मीद ली मुझे वाह दोस्त जो सची तो बुधाया तो मां मीरपुर माथेले में दोस्त तो मुझे इन महसूस न थींदो तो मां पंहिंजे शहर में या ॿाहिरि माना कंहिं शहर में हिक ॿिए खे जेकर महीनो न ॾिसंदासीं त मां खेरपुर नाथन शाह मां निकिरंदुसि मीरपुर माथेरी अचे रहंदुसि जेकर ही मां नई दोस्त ही उते ईंदो अॼु इन जे पुटनि जी ख़ुशी आहे ऐं वॾी ॻाल्हि त हिन खे त शादी असां पंहिंजे हथनि सां कराए अलाह ख़ुशि कंदुसि हिन जे बच्चनि जी ख़ुशी आहे असां सभु जेके दोस्त आहिनि साईं मुनवर शाह आहे ज़ाहिद सिद्दीकी आहे बिशारत समूह आहे महबूब कोलाची साहब आहे DSP साहब आहे जेके भी दोस्त मामा लालू आहे हाँ इहो त असांजो हाणे प्यारो दोस्त आहे अल्लाह ख़ुशि करे असांजो साईं होतखान जतोई साहब आहे हबीब पंवर आहे जेके भी दोस्त आया आहिनि उन्हनि सभिनी खे मां पंहिंजे तरफ़ां इजाज़त कोलाची आहे पंहिंजे तरफ़ां उन्हनि खे हथ ॿधी भली कार थो चवां बट्टा का बाबा निभागा साउंड तो हलाई आहे ओ जलाल चांडियो ॻाए पियो त उहो साउंड जो हले पियो त उन साउंड वारे खे वञी ॾे हालाल साउंड तो हलाई आहे हिते ढगी पई थी लॻे सो हिन वीचारे जो साउंड हले कोन तो ढगी पई थी लॻे मार पई आवाज़ वधाइस सजी सदरी थकी थी पियो पर अॼु ताईं को बेड़ो बहादुर न मिलियो जेको मुंहिंजे दिमाग़ मां चरैप वारो चिन कढे मूंखे टिकटिकीअ ते चाढ़ थोरा कोड़ा मुंहिंजी खल खे नरम कर किथे ईअं न थिए जो तुंहिंजे जेल खे शेरली जो तासो लॻी वञे ऐं तुंहिंजो चेली टुटी पए मुंहिंजा ढोलण जानी टुटी ताड़ी 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 असांजो जोगी साहब वेठो आहे अलाह केर कंदो सभु गॾिजी ॿुधूं था मूंखे हिन जो कलाम वणंदो आहे ॾाढो न न मां शिकिल जो बुरो आहियां न मां दिल जो बुरो आहियां बुरी जी आहे त बसि मुंहिंजी इहा ग़रीबी आहे मिलियो न प्यार जो तुंहिंजो इहा बदनसीबी आहे अल्लाह ख़ुशि कंदुसि महिरबानी बाबा अस्सलाम वालेकुम या आलिम
विशारद समूह साहब साईं मनोहर शाह साहब शख्सियत वेठा आहिनि असांजा ॿाहिरि दोस्त महबूब कोलाची साहब मुंहिंजा ॿाहिरि जिगर अदा साईं उस्ताद वेठा आहिनि साईं निसार शाह बि अची वियो बाक़ी कहिड़ा रहिया आहिनि हबीब न आहे नज़र नथो अचे ज़ाहिद सिद्दीकी नज़र नथो अचे वेठा आहिनि बसि ॻाल्हि ख़तमु आहे हाणे जोगी जो कल लालो मामा लालू साम्हूं नज़र अचे थो ताड़ियूं मामा लालू ताड़ियूं हाणे असां जोगी साहब जो कलाम ॿुधंदासीं सीट मुंहिंजी ते वेही रहिया मामो हाणे मूंखे का ॾिजो ठीकु आहे साईं मामा अचो ॿ लफ़्ज़ ॻाल्हायो अचो ॿ लफ़्ज़ ये साईं सां ॻाल्हि की त परणायो मूंखे उहो बि वक़्तु यादि आहे जॾहिं उमेद अली शादी थी त हुन शादी में बसी आयासीं ऐं उन ज़माने में उन वक़्त में उहा जेका शादी थी उन शादी में जेके मज़ा माणियासीं ऐं कुंवार खे रुख़सत करे वठियो पिया अचूं तॾहिं बि उहे वक़्तु असांखे यादि आहे अलाह साईं हुनखे अहले औलाद कयो आहे अॼु हुनजे मां भाया थो त पछाड़ वारे आख़िरी ॿुजी ॾेई बंदि करे छॾियो सॼे कम में पछाड़ वारे सिस्टम में जेको आहे औलाद उनजी सुनत तोहर आहे हुन में सभु गॾिजी आया आहियूं ऐं असांजो प्री प्यारो आहे उहो इलाइक़ो उहो खितो आहे महबूब साईं शाहिदी ॾींदो त हिन खिते में पहिरीं मंज़िल असांजी रही आहे मौलाना अब्बासी जी मंज़िल रही आहे उन खां पोइ सॼी दुनिया ठही आहे आयो अथई शीतिन जो मंगण हार वाजो कंदे पहिरियां इजाज़त में वाजो कर पोइ ओ मामा शरनाए में बात विझो न मूंखे ख़बर आहे पर शरनाए जी बुंबी भॻल आहे शरनाए मूंखे ॿिए हंधा किथां हथु खणी बंदि मूं वारी त हाज़िर आहे अल्लाह जे दीवानी जोगी के मौला खुश कंदो बाबा ॻाल्हि ॿुधो मां बि दुनिया ॾिठी वई आहे अल्लाह जे हयाती हिन जे दौर जूं बसूं बंदि थियूं पाण लॻियूं सुनो सिर्फ इहो कहिड़ो ब्यूटी पार्लर खुलियो आहे खुदा जी का सड़ाई थी मौला मदीने मोकिलई 6 दफ़ा मोकिलई मुंहिंजे पाण अभी हा न ब्यूटी पार्लर कहिड़ो जेको तव्हांखे चटनि था ठाहिनि था या त ॿियो बि कमु थींदो आहे ॿुधायो त सही बाबा अला हयाती जे असांजो हिकु त पहिरियां त जोगी जे लाइ हिकिड़ी भरपूर ताड़ी भोग पई जॻह ते रहियो बहरहाल असांजे यार जे औलाद जी ख़ुशी आहे ऐं मूंखे अलाह जो कसम आहे मूंखे उहो बि 2-3 ॾींहं पहिरियों मूंखे यादि आहे मूंखे फ़ोन ते की त मैसेज बि कयो थो कार्ड पोइ माणे थो प्रति उस्ताद मुंहिंजी ख़ुशी हुजे मूं चरे ईंदासीं वरी पोइ नसीब जी ॻाल्हि आहे असीं आयासीं ऐं अलाह साईं सभिनी खे इहा ख़ुशी साहब करे सभई दोस्त गॾिजी आहियूं पंहिंजे पिरी प्यारनि जे लाइ सभिनी यारनि जे लाइ ऐं ख़ासि तौर ते उमेद अली कलड़ जे लाइ जवाननि वारी ताड़ी मोतबर जवाननि वारी ताड़ी हथ मथे करे सभिनी माना पुठियूं मोतबर न आहिनि वेठा जा मूंखे लॻे थो मंगलवार न वाजो कंदा चवंदा उते ई हथ थकबो हिते नथो थके हिकिड़ी भरपूर ताड़ी हथ मथे करे बाबा ठप अल्लाह दोस्तनि खे वधाए।